सैयद तुझे सिंध में, सैयद तुझे सिंध में पेवंद मुंहिंजो पसाह, जैसी आहे साह तैसी नींह निभाए। गुलाम मोहम्मद लेगारी जे ॻोठ जा रहवासियों, अध कलंदर जो साईं हैदर शाह, करम निज़ामानी, ही ॻोठ सदाई शऊर, इल्म, मोहब्बत, प्यार ऐं पाबोह जो मरकज़ रहियो आहे। उन करे हिते कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि, मेड़ाप थींदा रहिया आहिनि, मलाखड़ाप थींदा रहिया आहिनि, राॻ थींदो रहियो आहे। जीअं अॼु असांजो पहिरीं प्यारो फ़क़ीर असलम पायो आहे, जेको तव्हांखे सुर वखेरे पंहिंजे राॻ ऐं रूह सां तव्हांखे गरमाईंदो। अॼु साईं GM सैयद जो 121 ॾिहाड़ो आहे। साईं खे 100 सालनि खां वठी 100 साल 21 साल थिया आहिनि। साईं GM सैयद सिंध खे जदीद फ़िक्र ॾिनो। जॾहिं साईं वयाना में कॉन्फ्रेंस में वियो हो, तॾहिं उते चयो हुई त तव्हीं जेको बुनियाद परस्तीअ खे, मुल्लाइज़म खे जेका तक़वियत पिया ॾियो, ही माण्हू तव्हांजा बच्चा खाईंदा। ऐं तव्हां ॾिठो त तालिबान जे रूप में, दहशतगर्दनि जे रूप में उन्हनि माण्हुनि मासूम बच्चा मारिया। उन करे जेके ॾहा पैदा थींदा आहिनि, उन्हनि जी नज़र, उन्हनि जी सोच वसी हूंदी आहे। अयूब जे दौर में एक्टो हिकिड़ो कानून नाफ़िज़ कयूं ऐं उहो कानून नाफ़िज़ करे सैयद खे नाहिल कयूं त जीअं जेके चङा माण्हू आहिनि उहे असेंबलीअ में न अचनि। छो त सिंध यूनिवर्सिटी बोर्ड काफ़ी इलाही कम जेके हुआ सैयद कया हुआ। असां वटि कॾहिं बि दुनिया में मज़हब जे नाले ते मुल्क कोन ठहिया आहिनि। दुनिया में 2 मुल्क जेके आहिनि उहे मज़हब जे नाले ते ठहिया आहिनि। हिकिड़ो पाकिस्तान, ॿियो इसराइल। क़ौमूं तारीख़ सां, तमदुन सां ठहंदियूं आहिनि, उन्हनि जी हिस्ट्री हूंदी आहे। उन करे साईं GM सैयद असांखे ॿुधायो त सिंधी हिकिड़ी क़ौम आहे, सिंध हिकिड़ो वतन आहे। हुननि खे पंहिंजी जाग्राफी बि आहे, हुननि खे पंहिंजी ॿोली बि आहे ऐं हुननि खे पंहिंजा इक़्तिसादी वसीला बि आहिनि। साईं 52 किताब लिखिया आहिनि, उन में प्रोग्राम ॾिनो अथसि। सिंधु देश ठोछाला में साईं इक़्तिसादी प्रोग्राम ॾिनो आहे। सिंधुअ जी साञे में साईं सॼी दुनिया जो सैर करायो आहे त असांखे कीअं सर्वाइवल करणु खपे। उन करे अॼु उन अज़ीम मुफ़क्किर जी सालगिरह आहे, जंहिं लाइ कंहिं चयो त तुंहिंजो टड़कियल टहक हुयो, तुंहिंजे गल जो गोड़ो हो, सिंधड़ी मुंहिंजे माथे ते झूमर जीअं हीअं पोड़ो। ही उहो पोड़ो माण्हू हो जंहिंखां रियासत लर्ज़ंदी हुई। साईं खे जॾहिं कोर्ट में आणींदा हुआ त जज कोर्ट छॾे भॼी वेंदा हुआ। उन करे त सैयद जॾहिं उते मौक़ुफ़ रखंदो ऐं उहो मौक़ुफ़ पेश कंदो त साईं खे फांसी सज़ा ईंदी। छो त पाकिस्तान जे कानून में फांसीअ जी सज़ा आहे। उन करे हुननि सैयद खे 33 साल जेल में रखियो। कैदी बि जेको हूंदो आहे उहो 25 साल हूंदो आहे, उमिरि कैद। हिकिड़े माण्हूअ कैद कंहिं लाइ कटियो? सैयद त जेकॾहिं ठाह करे हा त ही ठुड़कू वॾेरा जॾहिं इक़्तिदार में अची सघनि था त सैयद कोन चया। सैयद त वज़ीर तइलीम रहियो।
हिंदुस्तान जो वॾे वॾो लीडर रहियो, क़ाइद आज़म सां ॿियनि सां छा ठाही, ऐं पाकिस्तान ठाहिण में जीएम सैयद जो रोल हो। सिंध जे असेंबली में करारदाद जीएम सैयद पास कराई, ओ उन लाइ त असांखे ख़ुदि मुख्तियारी मिलंदी, असांखे पंहिंजे वतन में आज़ादी हूंदी। पर पाकिस्तान ठाहिण खां पोइ 1948 में कराची खे सिंध खां जुदा करे छॾियो। उन खां पोइ साईं जी जदोजहद जो वञूं तूं टुटो, या सॼी जदोजहद आहे। हिकिड़ो माण्हू तारीख़ आहे, उन तारीख़ खे वरजाइण लाइ अॼु असीं हिते गॾु थिया आहियूं। त सैयद जो पैगाम छा आहे? सैयद जो पैगाम सिंध जे वसाइलनि, सिंध जे धरतीअ ते पंहिंजी हाकिमियत आहे। सिंध खितो रही आहे, वतन रही आहे। हिते अरगून हमला कया, तुर्खाननि हमला कया। सूमरनि जे दौर में, समन जे दौर में हिते जेका सिंध आहे ख़ुशहाल रही आहे। गुलाम शाह कलोड़े हो चयो हो त उहा सोनी कुकड़ मरी वई जेके तव्हांखे सोना आना ॾींदी। उन करे सैयद जे फ़लसफ़े खे सम्झणो पवंदो, छो त सैयद जो फ़लसफ़ो सिंध जे निजात जो फ़लसफ़ो आहे। ऐं सैयद बज़्म सूफ़िया ठाहे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे बुज़ुर्गनि जी तइलीम, तसफ़ जे तइलीम सां आरास्ता कयो। त ही जेके असांजा बुज़ुर्ग हुआ, उन्हनि मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क विजूद जो, तव्हां पोइ थियो पसंदि फिरी। उन करे सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन रही आहे। ऐं अॼु असांजे धरतीअ ते तमामु ॾुखिया ॾींहं आहिनि, तमामु ॾुखिया ॾींहं आहिनि। उन करे सैयद तुंहिंजी सार सदा रहंदी सिंध खे, सैयद तुंहिंजी सार सदा रहंदी सिंध खे। फैले तुंहिंजो तो गर्क मड़ई गद्दार, डिंगा तुंहिंजा ॿार वेरीअ सां कुल वेड़। अॼु बि तव्हां ॾिसो सॼी सिंध में ॻाढ़ो झंडो ऐं सैयद जा सिपाही जेके आहिनि उहे मैदान जंग ते आहिनि। साईं ज़ैन शाह जॾहिं लॉन्ग मार्च कयो हो, तव्हांखे यादि हूंदो त सकिरन वटि डॉक्टरनि हुननि खे चयो त साईं जेकॾहिं लॉन्ग मार्च कंदे मरी पवंदे, चऊं मरी वेंदुसि पर लॉन्ग मार्च कोन छॾींदुसि। ऐं तव्हां ॾिठो त साईं खे अहिड़ी सीरियस हालत थी वई जो कराची जे एमरजेंसी वार्ड में दाख़िल। ही आहे सैयद ख़ानदान जी तव्हां सां वफ़ाई। जीएम हैदर शाह सनाईअ खां वठी मखदूम बिलावल खां वठी, छो त जीएम सैयद मखदूम बिलावल जो मुरीद हुयो। मखदूम बिलावल उहो माण्हू हो जंहिं अरगूननि सां वेड़ कई ऐं हुननि खे हितां भॼाए कढियईं ऐं हुननि साज़िश करे अरगूननि हिन खे घाणे में पीड़ायो। ऐं जॾहिं पुछऊंसि त हाणे छा के पहिरीं तुंहिंजो छा पीड़ियो, जी पहिरीं मुंहिंजो पेर पीड़ियो त थका ॿुधां त मुंहिंजो सिंध जेको संध आहे उहो सिंध लाइ क़ुर्बान पियो थिए। उन करे हिकिड़े ख़ानदान जी बिलावली तहरीक हुई। ही हैदर शाह सनाई बिलावली तहरीक में हो। हिते असां वटि बिलावली तहरीक, साहड़ तहरीक हिते बि अथव, लुंडे में बि बिलावली अथव। हीअ वॾी सिंध जी तहरीकूं रहियूं आहिनि। सिंध में 3 तमामु वॾियूं तहरीकूं रहियूं आहिनि। बिलावली तहरीक, ॿी ढोक वारी तहरीक जेका खेड़े सो खाए, हैदर भाई जतोई जी तहरीक, हारी तहरीक। ऐं टी रही आहे मियांवाल तहरीक, आदम शाह कलोड़े जी। अलोमिया करे एॾी ज़ुल्म ऐं बरबरत हूंदी, माण्हूअ खे ॻाल्हाइण जो हक़ कोन हूंदो। जॾहिं वेंदा हुआ चवंदा अलोमिया, जॾहिं अलोमिया चवंदा हुआ त हुनखे ख़बर पवंदी त हीउ मियांवाल तहरीक जो हमर आहे। हींअर सूरत हाल तमामु ॾुखी आहे।
मिड़िया मच्छ हज़ार भाङा थींदी सुहिणी। ही जेके मच्छ आहिनि पंहिंजे धरतीअ खे विरहाइण लाइ घुरी विया। उन करे जेके असांजा महबूब आहिनि, जेके असांजा धरतीअ जा धणी आहिनि, जिन लाइ लतीफ़ चयो आहे जिन रीअ सरे न साल पोइ रस्म रुजन तिनसी हू झेड़ीन तूं झको थी पान दुगीचीअ पाए पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे। उन करे असांखे पाण में वेझड़ाप पैदा करणी आहे, पाण में मोहब्बत पैदा करणी आहे। छो त हींअर अहिड़ी सूरत हाल पई थिए सिंध जी, जीअं सरस्वती नदी जेका हुई थर मां वहंदी ऐं सॼो जॾहिं सरस्वती नदी बंदि थी त थर सॼो भर थी। कालाबाग डैम जॾहिं ठाहियो पिए त सिंध जो माण्हू उथी पियो, ऐं जॾहिं सिंध जो माण्हू उथी पियो त कालाबाग डैम हुकुमरान न ठाहे सघिया। असां वटि तमाम सिंधू ते धाड़ा लॻाइनि, चश्मा झेलम लाइन कैनाल, थल कैनाल, पननंद कैनाल, उहे वहनि पिया। उहे बि सिंधूअ ते आहिनि जेके गैर कानूनी आहिनि। सिंध जो पाणी चोरायो थो वञे। अरड़ी आइनी तरमीम ते असांजा हुकुमरान खगियूं आणियूं त सूबाई ख़ुदि मुख्तियारी मिली वई आहे। अॼु छा सूरत हाल आहे? जिन माड़नि प्रेसिडेंट हाउस में असांजे ज़रदारी साहब खे विहारियो आहे, अॻु में पीटीआई जो सदर उते वेठल हो, उन सही कान कई, हिन सही करे छॾी ऐं अरसा जे एक्ट में तरमीम करे छॾी। 6 कैनाल पिया निकिरनि जेके 66 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी, जेको जीअं पंहिंजो थर आहे ईअं चोलिस्तान थर आहे पंजाब जो। उते वॾनि माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि, मल्टीनेशनल कंपनियुनि जूं ज़मीनूं आहिनि, वॾनि भोतारनि जूं ज़मीनूं आहिनि। जेकॾहिं पंजाब जी 66 लख एकड़ ज़मीन आबाद थी त मुंहिंजे धरतीअ जी 66 एकड़ ज़मीन जेका आहे बर्बाद थी। तव्हां छा था सम्झो त ही वाह जेके आहिनि सिंध जे लाइ डेथ वारंट आहिनि। सिंध इहे सम्झो त सखर खां पोइ सिंध में पाणी कोन ईंदो, समुंड जूं वीरूं चढ़ंदियूं। ऐं हींअर बि वियोसि ॻाढ़े में वियोसि, रोज़ 96 लख एकड़ जेका आहे समुंड विड़काए पियो। छो त जेसीं ताईं हिकिड़ो कुदरत जो कानून आहे, जेसीं ताईं सिंधू दरिया जेको आहे समुंड में न पवंदो त समुंड जूं वीरूं चढ़ंदियूं। पर ही जेको समुंड आहे, ही जेका धरती आहे वजूद में आई आहे, उहा इन सिंधू दरिया जे करे आई आहे। सिंधू दरिया जी लट हिन खे धिकींदी आई, हिन खे पोइते कंदी आई ऐं इहा असांजी धरती आबाद थींदी। इन करे 6 कैनाल उहे जेके आहिनि निकिरनि पिया ऐं 6 कैनालनि में जेका ज़मीन आहे उहा आहे ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम। जेको ॿुधो पियो ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम 4,04,000 एकड़ जेका आहे उहा थर जी ज़मीन जेका आहे उहा रेडी कैनाल वेंदो। उहा ग़रीबनि मिसकीननि जी कान हूंदी, मल्टीनेशनल कंपनियुनि जी आहे। ये कच्छी कैनाल थर उन में बलोचिस्तान में कटल उन में जमीन उते पे ॾिनी आहे, कंपनियुनि खे ॾिनी आहे, वॾेरनि खे ॾिनी आहे, भोतारनि खे ॾिनी आहे। ऐं ॿिया जेके कैनाल आहिनि 6 कैनाल। इन खां अलावा हिकिड़ो अॻु में कैनाल जेको गैर कानूनी वहे थो, जेको हिननि खे अख़्तियारी कोन्हे। CCI ठहियल आहे, चइनी सूबनि जा वज़ीर अला वेंदा आहिनि त उन में फ़ैसिलो थिए। असांजे असेंबलीअ में गूंगा ऐं ॿोड़ा वेठल आहिनि जेके धरतीअ जो सौदो करण वारा वेठा आहिनि। उन
जेकॾहिं सिंध जो माण्हू हिननि 6 कैनालनि ख़िलाफ़ न उथियो त ही जेको पीअण जो पाणी आहे इहो सभु खारो थी वेंदो, छो त दरिया न वहंदो, जरो खारो थी वेंदो, बनियूं वीरान थी वेंदियूं, ही जेका सिंध आहे बर्बाद थी वेंदी, असां रहण जे लाइक़ न रहंदासीं। जे थर जा माण्हू ॾिसंदा आहियो त खूहनि तां हुननि तां पाणी भरींदा आहिनि, असां वटि त खूह बि कोन रहंदा, ऐं ज़मीनूं असांजूं ईअं पिया विरहाइनि जीअं को बैतुल माल हुजे, ख़ैरात जो माल हुजे। लतीफ़ चयो वारनि माण्हुनि लाइ त ही मोह ॾेई बन, तूं विहो खाई न मुए, तोसी मली रॼायूं, तोसी संग न कनि, तूं मजा दिन कीअं सदाई मारी, जेको बि धरतीअ जो गद्दार हो असां मां नाहे। कारून झर जबल ओ ॾेई छॾियो, ही गोरख हिल जेका आहे ऐं ॿियो विच में घुमण जेके कबाइली इलाइक़ा आहिनि, गिलगिल्तिस्तान बल्टिस्तान, हुनसा उते जेके दोस्त विया हूंदा त उते जेका चाइना जी गेट है वो है 7,000 फुट, उते VIP रोड ठहियल आहे, ही है 6,000 फुट, जिते 14 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि। असीं वियासीं त कलमा भरींदा वियासीं त केॾी महिल थी गाॾी कल्टी थी। हिननि जा पेट आहिनि या सांतारियूं आहिनि, उन करे ही मिस्कीन ऐं ग़रीब माण्हुनि खे चवंदा आहिनि अदा ये गोॾे जो गाहु आहे। उस्ताद बुखारी चयो आहे त चई ॾिसण में ॼण गोॾे जो गाहु आहिनि, पर हक़ीक़त में जुमगाह कुंदाह आहिनि। मता सुको वाह समझी वॾेरा, मज़लूम उथी पिया त दरिया आहिनि। उन करे पंहिंजी धरती बचाइण लाइ, पंहिंजी सीध बचाइण जे लाइ तव्हांखे उथणो पवंदो। ऐं कराचीअ जे उर्दू स्पीकिंग खे इहा अपील थो करियां त दरिया जे मामले ते उथो, तहीं बि सिंध जो पाणी था पियो, ऐं सिंध जो पाणी जेकॾहिं न ईंदो त समुंड जो खारे पाणी तहीं बि मरी वेंदो। हीअ वजूद जे बका जी जंग आहे, ऐं वजूद जे बका जी जंग लाइ सभु खे उथणो पवंदो। उन करे सिंध जे सभिनी माण्हुनि खे, पीपल्स पार्टी में हुजो, GS में हुजो, जमा इस्लामी में हुजो, सियासत बाबा हिन धरतीअ खां मथे न आहे, पार्टियूं हिन धरतीअ खां मथे न आहिनि। धरती हूंदी, सिंध हूंदी, सिंधु दरिया हूंदो त असांजो वजूद हूंदो, न त असीं किथे हूंदासीं। फलस्तीन जो मिसाल तव्हांजे आॾो आहे। अयूब जे दौर में ज़मीनूं कोन वयूं, यहया जे दौर में ज़मीनूं कोन वयूं, ज़िया जे दौर में ज़मीनूं कोन वयूं, पर हिन 15 सालनि में इनिशिएटिव, ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम ते असांजा ई हुकुमरान पंहिंजूं सिंध जूं ज़मीनूं तीनवाल पिया कनि। पर जॾहिं ताईं उथी पियो त ज़मीनूं कीअं ई तीनवाल कंदा। उथो त जंग जोटियूं, उथो त जंग जोटियूं, हराम खोर चूम सां वॾो पियो इनक़िलाब अचे, वॾी धाम धूम सां। किनाया हुकुमरान इमाम खुमैनी जॾहिं शहनशाह ईरान में, शहनशाह रज़ा पहलवी ईरान में हो, पाण खे ख़ुदा सॾाईंदो, पर जॾहिं इमाम खुमैनी इनक़िलाब आंदो त उनखे पंहिंजे धरतीअ ते रहण जी जाइ कान मिली। सदाम जो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे, शाम जो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे, जिते माण्हू उथिया उन्हनि माण्हुनि पंहिंजी धरती बचाई आहे। उन करे गिफ़लत जी निंड खे छॾियो। सिंध जे इशूअ ते हर माण्हू तव्हांखे केरु बि सॾु करे, कहिड़ी बि पार्टी सॾु करे, छो त पाणी हूंदो त असीं जीअंदासीं, न त किथां जीअंदासीं। असां वटि साईं मोहम्मद बख्श ख़ासकली गुज़ारियो, उन चयो हो जी पाणीअ ते ई पाणी थींदो, पंहिंजो हाणे पाणी थींदो, गॾु न पंहिंजो पाणी थींदो, धार हुको ऐं पाणी थींदो, ज़ालिम तोसां पाणी थींदो, तुंहिंजो सभु कछो मूं पाणी, हमलो को हा लाणी थींदो, पाणीअ ते ई पाणी थींदो। असांजी
सॼी जेका धरती आहे एग्रीकल्चर सां वागियल आहे। असीं त हिते पाणीअ जे वारे ते मुड़ुस मारे छॾींदा आहियूं, वारे ते मारींदा आहियूं। तव्हांजो दरियाउ खिलियो पियो वञे, असांजी धरतीअ जो वजूद ख़तमु पियो थिए, पोइ बसी अखूर अचे निट में। ही जेका हुकुमरान आहिनि उन्हनि त तय करे छॾियो आहे, उन्हनि चाइना में अमेरिका में पंहिंजा ॿार शिफ्ट करे छॾिया आहिनि। असांजा त बाबा किॾां वेंदासीं? असांखे मरणो बि हिते आहे, जीअणो बि हिते आहे। इन करे पाण खे ई सोचणो पवंदो। कुठ सुख वेॾनि तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाण ॾींहुं ॾुख हुयो। जिनखे असां रहबर सम्झो, रहनुमा सम्झो, उन्हनि असां सां छा कयो? एहसासनि जो खून कयो अथनि, हर इदारे खे करप्ट कयो अथनि। हर इदारो तव्हां ॾिसो, तव्हांजा रोड, तव्हांजा रस्ता, तव्हांजूं अस्पतालूं, मोटरवे जा पैसा 3 अरब रुपया तव्हांजा केरु खाइयो? सिंध में तरक़ी छो नथी थिए? जॾहिं असीं अहिड़ा माण्हू चूंडींदासीं जेके धरतीअ जा दुश्मन हूंदा, त पोइ त ईअं थींदो न। अरब वया, अरहून वया, अरब वया, अरहून वया, तुर्खान वया, ही बि वेंदा। फुल हंगामा ॼाण थिया, मूं थाणा घाणा खूब सटा, ये ॻाल्हि नई का मूला न आहे, मरवेसूं पर सिंध न ॾेसूं, साॻियो नारो पियो वरचाए। उन करे गुलाम मोहम्मद लेगारी जेका आहे अधु कलंदर जी धरती आहे, ऐं तव्हां सूफ़ियुनि जे धरती ऐं लतीफ़ जे धरतीअ जा वारस आहियो। ऐं लतीफ़ चयो आहे त वाको हॾ लाहे कर सॼनि मथे सॾा, मन तुंहिंजी काए सगर में साड़ अचे। ऐं इहो बि चयो अथसि त सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरनि, त कुॼारो खे कनि कूड़ी दवा दोस्तीअ। उन करे सैयद जो पैगाम सिंध जे निजात जो पैगाम आहे, सैयद जो पैगाम सिंध जे हक़नि जो पैगाम आहे, जीएम साहिब जो पैगाम सूह ऐं सचाई जो पैगाम आहे। उन करे उथो त सैयद जे पैगाम खे खणी सिंध जे वसीलनि जी मालिकी करियूं, पाणीअ जी मालिकी करियूं, ज़मीन जी मालिकी करियूं, हिन धरतीअ जी मालिकी कयूं, ऐं वधि खां वधि पंहिंजे बचनि खे पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो। छो त तइलीम न हूंदी त असीं त जीअं असांजा वॾा हिननि जे वॾनि माण्हुनि जा नौकर थिया, असीं बि त मरी वेंदासीं। उन करे असांखे सभिनी पासनि ते सोचणो पवंदो त हेॾी ख़ुशहाल सिंध जॾहिं मुजीब आयो हो, मुजीब आयो नवाब शाह, साईं इमदाद शाह, उते फ़कीर अब्दुल गफूर कलाम ॻायो त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयार हुया। हीअं वात में पैन विझी चई त जिते हेड़ा पोइट हुजनि, जिते हेड़ा रागी हुजनि ऐं हेड़ा सियासतदान हुजनि, पोइ बि सिंध आज़ाद आहे। बंगाल आज़ाद थी वियो, पर असांजे गिचीअ में अॼु उहे जागीरदार ऐं भोतार लॻल। उन करे हिननि खां जान छॾाइण जे लाइ हिकिड़ी रस्तो आहे त ॿधी कयो, इतिहाद कयो। छो त असां पाकिस्तानी न ठहियो त असांजे दरिया ते थाड़ो लॻे, असांजूं ज़मीनूं तीनवाल थियनि। उन करे ख़ुदा सोचो, सिंध जे माण्हुनि खे दीवार सां न लॻायो। सिंध जे माण्हू जीअण घुरे थो पंहिंजे हक़नि ते, ख़ुशहालीअ ते। सिंध जे माण्हुनि जी इहा हालत आहे जो हू पंहिंजा बच्चा जेके आहिनि उहे खपाए थो प्रेस क्लबुनि ते। उन करे हीअ जेका निज़ाम ठाहियो अथनि, निज़ाम ठाहियो अथनि, उहो निज़ाम अहिड़ो ठाहियो अथनि। हिकिड़ो हो को बादशाह हो, उन वटि हमरा हो, सो हू उनखे रोज़ कुटींदो हो, मारींदो हो। हू अची फाथो पण हिन मां करियां छा? पोइ मिस्रीअ जॾहिं खां हुन सलाह वरिती, पोइ हू जंहिं महिल मारेसि कुटेसि, हू चएसि फ़र्क़ु थोरो आहे। वरी हू कुटेसि मारेसि, हू चएसि फ़र्क़ु थोरो आहे। जॾहिं ॿुधाए छा थो चई, चई साईं राज़ जी ॻाल्हि आहे, कोन ॿुधाईंदो। चई न ॿुधाए, चई साईं पोइ मारींदे कोन? चई हा। चई साईं फ़र्क़ु इहो आहे त तूं ॾाढे थो गारियूं ॾी, ऐं दिलि में सभु ॾियाए थो। इन्हनि हरामनि खे गारियूं त ॾियो, नफ़रत कयो। उन करे असांखे सैयद जे पैगाम, सैयद जो पैगाम सिंध जे बचा जो पैगाम आहे।
सिंध जे मारवाड़नि जे पट के अजरक इज़त ऐं वक़ार जो पैगाम आहे। अॼु साईं जी सालगिरह आहे। सालगिरहूं जेके आहिनि छो त ज़िंदगीअ में माण्हू ॼमंदा आहिनि ऐं मरंदा आहिनि। लतीफ़ चयो आहे त जा भूमूं पहिरें सा भूम मथे सजड़े धिग लटबा धूड़ में अभी ॾिठासूं ॾींहं मड़ई ॾूं उथी लोच। लतीफ़ चई जेके मरी विया अॼु असीं मथां बीठा आहियूं, उन्हनि जे क़बरुनि ते बीठा आहियूं, पर उन्हनि जो किरदार ऐं उन्हनि जो कौल, उन्हनि जो फ़ैल जेको आहे तव्हांखे यादि कंदो। बेटा इहो सचलो असीं पंहिंजे अपन ॾाॾनि जा ॾींहं छो कोन था मल्हायूं? GM साहिब छो था मल्हायूं? लतीफ़ छो था मल्हायूं? जो हुननि जो किरदार, उन करे हर माण्हू जिते वेठा आहियो, सोशल मीडिया ते वेठा आहियो, अख़बार में वेठा आहियो, ओताक में वेठा आहियो, पर धरतीअ जी प्रचार कयो, धरतीअ जी तस्वीर पढ़ो ऐं इन्हनि गद्दार ऐं धरतीअ जे माण्हुनि खे वाको कयो। न त पोइ अलाह ईअं मथे जो हुजे सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। आख़िर में आऊं ही शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि छो त रागी बि वेठा आहिनि त कलाम ॿुधंदो। सॼी राति जागी इबादत कबी, सॼी राति जागी इबादत कबी, कचहरी रुगो सिंध बाबत कबी, जेको न हणंदो नारो सिंध जो रती कीन तंहिं सां रियायत कबी। महिरबानी।